बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहन टीवी न्यूज़ में भली कार नजर विदासी अच्छी अहम खबर शामिल करना मीरपुर माथरे में महंगाई सबब अक्सर बाजार वीरान पड़े नहीं शहरी जगह सख्त मायूसी जो वार चढ़ाई इन वाल था वीडियो लिंक ते मौजूद है। शहन टीवी जो रिपोर्टर इसरार बोजदार जी इसरार छा तफसीलन आगा कजो। मीरपुर माथेरो में महंगाई के वाल सरकार बोलती महंगाई आसमान सगा यू करे लगी है। कस्टमर के दिन ताजन दुकानदार सलोरी फारिक वेई वापसी वनन था जो दुकानदारन सा गाल बोल कंदासी वधी दिन जो इनके बारे में छा चवणा है लगी भैया कस्टमर कोई कोन दुकानदार फारिक वेई मोटी से नहीं नवाज करता छा चवणा है अॼु ताईं कस्टमर जी महंगाई थी वई आहे। पाण परेशान थी विया वठण वारे परेशान थी विया आहिनि। जेकी शइ ॾेखारूं था 600 वारी गिराक हूंदा वॾे असांखे पाण खे सम्झ नथी अचे कीअं थींदो कीअं ॼाणा तो ग़रीब काॾे वेंदा। महंगाई ॾाढी थी वई आहे। कोई कारोबार नथो हले जाते करे तो ॾिसो था पाण बाज़ार में जीअं अॻे कारोबार हलंदो हुयो उहो कारोबार नथो हले। अॻे रमज़ान खां पहिरियों कारोबार शुरू थी वेंदो हुयो। महंगाई केतिरी न हुई हाणे महंगाई ॾाढी थी वई आहे ऐं कोई बि कपिड़े जी या तव्हां ॾिसो पूरी बाज़ार ख़ाली थी बड़ी सही महंगाई थी वई आहे। शहर में ग्राहक न पहुचे महंगाई आहे। पहिरों रश हूंदी जाम हाणे महंगाई एतिरी थी वई आहे महंगाई आसमान से गाली करे कस्टमर जितने चार कोई बता के हुकूमत पैदा